अमेरिका जी हिक मल्टीनेशनल कंपनीअ जी ख़ूबसूरत वर्कर उन नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अस्सलाम वालेकुम। रऊफ कंदर जो सलाम पहुचे। साईं, मुंहिंजा अमेरिका जी हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनीअ में हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी वर्कर हुई। उनखे तरक़ी करण जो ख़्यालु थियो। उन सोचियो त हिन कंपनीअ में मूं काफ़ी अर्सो ॾिनो आहे, पर उते जो उते ई आहियां, छो न कंहिं चङी पघार ते मां कंहिं ॿिए कंपनीअ में वञा। तंहिं करे हिन कंपनी मां रिज़ाइन कयां। उन हिकिड़े ॾींहुं पंहिंजी रिज़ाइन लिखी करे पंहिंजी कंपनीअ जे मालिक CEO वटि वई ऐं उनखे वञी मोतबाना अंदाज़ में गुज़ारिश कयईं, साईं मुंहिंजी रिज़ाइन आहे, इहे क़बूल कयो। मूं काफ़ी अर्सो हिन कंपनीअ खे ॾिनो ऐं कमु कयो, मूंखे ॾाढो भलो लॻो हिन कंपनीअ में कमु करे, पर हाणे मां हिन कंपनी में वधीक कमु नथी करे सघां, तंहिंजे करे मुंहिंजी रिज़ाइन क़बूल कई वञे। कंपनीअ जे CEO छोकिरीअ खे पेरनि खां वठी मथे ताईं ॾिठो। उनखे चई ठीकु आहे, पर हिकिड़ो शर्त आहे मुंहिंजो, उहो इहो आहे त 1 महीने ताईं तव्हां नौकिरी न छॾियो, रिज़ाइन तव्हांजी 1 महीने ताईं क़बूल नथा कयूं पिया, तेसीं तव्हांखे मां बग़ैर कम कए 1 महीने जी पघार बि ॾियां थो ऐं उनखां अलावा कुझु ॿिया पैसा बि ॾियां थो। उहे इन जे लाइ त तव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञो ऐं मुल्क घुमो फिरो ऐं पोइ वरी मोटी अचो ऐं पोइ अची वरी सोचियो या मूंखे मौक़ो ॾियो त मां सोचे पोइ तव्हांजी रिज़ाइन क़बूल कयां या न कयां। कंपनीअ मालिक ईअं ई कयो। उनखे 1 महीने जी पघार एडवांस ॾेई छॾियईं, जेका हुनखे उते कमु न हो करणो, सिर्फ़ु दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क हुनखे घुमणा हुया ऐं उनखां अलावा सफ़र जे ख़र्च जे लाइ, ॿिनि ख़र्चनि जे लाइ, घुमण फिरण जे लाइ बि हुनखे खोड़ सातिरा $, ॾिना हुया। छोकिरी ख़ुशि थी। छोकिरीअ सोचियो त कंपनीअ जो मालिक जेको आहे उहो हुस्न परस्त बि आहे, मूंखे पेरनि खां वठी करे मथे ताईं ॾिठो अथई ऐं इन खां अलावा लॻे थो जेकॾहिं हिनखे मूंखे छॾिणो हुजे हा त फौरन मुंहिंजे इस्तीफ़ा क़बूल करे ऐं मूंखे चया त ओके बाय बाय वञ। पर हिन जेको मूंखे रोकियो आहे त यकीनन हे जॾहिं मां मोटी ईंदसि त हे मुंहिंजी इस्तीफ़ा क़बूल न कंदो ऐं मूंखे वधीक पघार ते इन कंपनीअ में कमु करण जी ऑफर कंदो। बहरहाल सोचे छोकिरी इहो हली वई। हुन दुनिया जा वञी मुल्क घुमिया, छोकिरो हुनखे कंपनीअ जो पैसो मिलियल हुयो ऐं हुनखे एडवांस में पघार बि मिली वई उन महीने जी, जंहिंजी हुनखे नौकिरी कान करणी हुई। दुनिया जा हुन मुल्क घुमिया फिरिया, वॾे सुकून सां मोटी आई। महीनो पूरो थी वियो, कंपनीअ जे CEO वटि वई, चई तव्हांजे वाइदे मुताबिक़ तव्हां मूंखे पैसा ॾिना जेके, उहे मां मुख़्तलिफ़ दुनिया जा मुल्क घुमिया ॾिठा, दुनिया खे परखियो, सुहिणे नमूने सां उन्हनि खे मुल्कनि खे इंजॉय कयो। हाणे तव्हां पंहिंजो हुकुम मूंखे ॿुधायो त तव्हां मुंहिंजी रिज़ाइन क़बूल था कयो या न। CEO जे मालिक बग़ैर छोकिरीअ ॾे निहाण जे फौरन हुनजी इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾी। छोकिरी हैरान थी वई, ही त जॾहिं मां इस्तीफ़ा ॾियण आई हुयसि त हिन मूंखे पेरनि खां वठी मथे ताईं ॾिठो हो ऐं जॾहिं मां अॼु मोटी आई आहियां हिते ऐं हुनखे चवां थी त तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो, ही कंपनीअ जो CEO मूं ॾे ॾिसे ई कोन पियो मालिक। छो? उहो इन करे साईं त कंपनीअ जे मालिक इहो सोचियो त मां 1 महीने ताईं इहो ऑब्ज़र्व कयां त छा हिन छोकिरीअ खां बग़ैर मुंहिंजी कंपनी ईअं ई तरक़ी करे सघे थी जीअं हींअर करे थी, या इन जे वञण सां मुंहिंजी कंपनी ते को असर थो पए। जेकॾहिं मुंहिंजी कंपनीअ ते हिन जे वञण सां असर थो पए त कंपनीअ मालिक इहो सोचियो त हिन छोकिरीअ खे मां ॿीणी पघार ॾेई करे वापसि हिन कंपनीअ में कमु करण जे लाइ चवंदुसि। पर जेकॾहिं कमु ते कोई फ़र्क़ु नथो पए, तरक़ीअ ते को फ़र्क़ु नथो पए, त हिन जे ख़ूबसूरत हुजण जो कोई फ़ाइदो न आहे, हिन जे हिते हुजण जो बि कोई फ़ाइदो न आहे, त मां हिन छोकिरीअ जी इस्तीफ़ा मंज़ूर करे छॾींदुसि ऐं भले हली वञे। सो हुन ईअं ई कयो। हुन ॾिठो त कंपनीअ ते कोई असर नथो पए हिन ख़ूबसूरत छोकिरीअ जो हुजण ऐं न हुजण जो। हुनजी इस्तीफ़ा मंज़ूर कयईं ऐं उहो वेही हली। साईं, मुंहिंजी हीअ ॻाल्हि करण जो मतिलबु इहो हुयो त दुनिया में असां आया त आहियूं, पर असां पंहिंजो वैल्यू ठाहियूं, पंहिंजी हैसियत ठाहियूं,
असांजे हुजण न हुजण जो असांजे घर वारनि खे, मिटनि माइटनि खे, दोस्तनि यारनि खे, ओड़े पाड़े वारनि खे, ऑफिस वारनि खे फ़र्क़ु पवे। आहियूं त बि फ़र्क़ु हुजणु खपे, न आहियूं त बि हू असांखे मिस कनि, हुननि ते फ़र्क़ु पए। असांखे पंहिंजो वैल्यू ठाहिणो पवंदो, हैसियत ठाहिणी पवंदी, पंहिंजे कम सां, पंहिंजे इख़लाक़ सां, पंहिंजे तौर तरीक़नि सां, पंहिंजे उथण वेहण सां। इन खे ज़िंदगीअ जूं उहे ख़ूबसूरत शयूं असांखे पंहिंजे पाण में शामिलु करणियूं पवंदियूं मिज़ाज में, जिन सां असांजी अहमियत ठहे। यानी कि पंहिंजे असां कम में वर्थ बि पैदा कंदासीं, असां ॿियनि खां बहितर वर्कर हूंदासीं या ऑफिसर हूंदासीं या जेको कुझु बि आहे, जंहिं जंहिं शोबे में असां आहियूं, त असां उते बहितर खां बहितर हुजूं, तॾहिं असांजी वैल्यू ठहंदी। असांजी दुआ आहे तव्हां जिते बि आहियो, जंहिं माॻ ते बि आहियो, तव्हां असांखे ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो। शल रब पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। लख कुर्बानी।